नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेके हदीसूं आहिनि उहे मोती जी मिसल आहिनि, सोन चांदी जी मिसल आहिनि, उन्हनि जो को मुल्ह न आहे। उहे हदीसूं असांजी सरनि जूं ताज आहिनि ऐं अखियुनि जो नूर ऐं रोशन आहिनि। त उन जे मुतलिक़ अॼु 5 हदीसूं तव्हांजी ख़िदमत में पेश करियां थो, जंहिंमें तमामु सुठियूं उन्हनि जो तर्जुमो आहे। पहिरों की हदीस आहे, काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमल अमालु बिन्नियाती। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अमाल जो दारोमदार नियतन ते आहे। ॿिए नंबर में हदीस, काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अत्तहूरो शतरुल ईमान। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पाकीज़गी ईमान जो हिस्सो आहे। नंबर 3 हदीस, काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल मोमिन ला यनजुस। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मोमिन नापाक न हूंदो। जेको मोमिन हूंदो आहे, जेको पक्को मोमिन हूंदो आहे, नाले में त हर को मोमिन सॾाईंदो आहे, मोमिन आहियां मोमिन आहियां, पर साईं जन फरमाए थो हक़ीक़ी मोमिन उहो आहे जेको कॾहिं बि नापाक न हूंदो, यानी पाक हूंदो, हमेशह पाण खे पाक रखंदो। नंबर 4 हदीस, काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लकीनु मौताकुम ला इलाहा इल्लल्लाहु। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पंहिंजे क़रीबुल मौत माण्हुनि खे कलमे जी तलक़ीन कयो। जेके तव्हां ॾिसो असांजे वेझो आहे, मिट माइट आहे, उनजो हाणे मौत अनक़रीब थी वियो आहे, त उनखे कलमे जी तलक़ीन कयो, त मन कलमे सां उनजो मौत थी वञे। ऐं नंबर 5 हदीस, काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सलातु नूर। यानी साईं जन फरमायो त नमाज़ नूर आहे, मोमिननि जी अखियुनि जी थधाण आहे, अखियुनि जो ताज आहे। त हाणे असां मुस्लमाननि खे 5 हदीसनि ते मथे नज़र रखंदे हिकिड़ो सोचणु खपे त साईं जन छा फरमायो, त नमाज़ नूर आहे ऐं अमलनि जो दारोमदार नियत ते आहे। केतिरा बि तव्हां अमल करियो, सुठा कयो, कीअं बि करियो, पर उन्हनि जो मेन शइ आहे, उन्हनि जो दारोमदार नियत ते आहे। जीअं हिकिड़ो शहर आहे त इंसान जे जिस्म जो ख़ूबसूरत हिसो दिलि आहे, अगरि जेकॾहिं दिलि साफ़ न आहे त चमकंदड़ चहिरो कंहिं कम जो न आहे। त असां मुस्लमाननि खे हुज़ूर जी हदीसूं पढ़णु खपनि, सम्झणु खपनि ऐं नमाज़ पढ़णु खपे। साईं जन फरमाइनि त असलातो मिन नूर, यानी असलातो नूर, नमाज़ नूर आहे, मोमिननि जे लाइ नूर आहे। त असां मुस्लमान जेकॾहिं नमाज़नि खां परे थींदासीं, नमाज़ न पढ़ंदासीं, ऐं घणा माण्हू वरी चवंदा आहिनि त नमाज़ पढ़ूं था, असांखे विसवसा अचंदा जी कल्ह किलपमूं छॾी, त ज़ाहिर नमाज़ में विसवसा ईंदा, अल्लाह साईं आज़माए थो। उन्हनि आज़माइशनि जे बावजूदि जॾहिं बंदो नमाज़ पढ़ंदो आहे, दुनिया खे फिटो करे रब खे यादि कंदो आहे, त रब उन जूं दुनिया जूं जेकियूं मुसीबतूं हूंदियूं रब ख़तमु करे छॾींदो आहे, तकलीफ़ूं हूंदियूं उन जूं ख़तमु करे छॾींदो आहे। नमाज़ में सुकून आहे, मज़ो आहे। अल्लाह पाक सां सभिनी मुस्लमाननि खे नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं इन्हनि ॿुधियल हदीसनि जी मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मालिन अल बला।